सलामती काउंसिल सिंध तास मुआहिदो आलमी जिम्मेवारी तहत मुकम्मल बहाल कराए। पाकिस्तान के मुस्तकिल नुमाइंदे आसिम इफ्तिखार गडियल क़ौमनि में भारत खिलाफ ख़त जमा कराए छॾियो। ख़त में भारत तरफ़ां सिंध मुआहिदे जी मुअतली ते सख़्त ख़दशनि जो इज़हार कयो वियो ऐं चयो वियो त भारत जी कार्रवाई इलाक़ाई अमन लाइ ख़तरो आहे। सलामती काउंसिल खे मुदाख़लत जी अपील कई वञे थी त भारत खां आलमी जिम्मेवारियुनि मूजिब अमल करायो वञे। ईरानी बड़े वज़ीर अब्बास इराक़ची चयो पाकिस्तानी सियासी अस्करी क़यादत सां राब्तो। ईरानी मीडिया जो चवणु आहे त अब्बास इराक़ची नायब वज़ीर आज़म इसहाक़ डार ऐं फील्ड मार्शल आसिम मुनीर सां फ़ोन ते राब्तो कयो। अॻवाननि विच में जंगबंदी बाबति मामलनि ऐं इलाक़ाई अॻुवाई बाबति ॻाल्हियूं कयूं वियूं। परॾी तर्जुमान मूजिब इसहाक़ डार मसइलनि जे हल लाॻीतो ॻाल्हियुनि जी अहमियत ते ज़ोर ॾिनो। ख़िते में अमन ऐं इस्तेहकाम लाइ फ़ौरी अॻुभराई अणटर आहे। अब्बास इराक़ची तरफ़ां पाकिस्तान जी तामीरी ऐं हाकारी किरदार जी वाखाण। केपी जे इलाइक़े खैबर में सिक्योरिटी फोर्सेस जो ऑपरेशन 22 खारजी मारिजी विया। नीगर शहीद ISPR मूजिब सिक्योरिटी फोर्सेस 21 अप्रैल ते खैबर में इंटेलिजेंस बेस्ड ऑपरेशन कयो। फायरिंग जी ॾे वठ में 22 खारजी मारिजी विया। फायरिंग जे वर चढ़ी वियल 10 वरे जो नीगर शहीद थी वियो। मारिजी वियल दहशतगर्दनि जे कब्ज़े मां हथियार ऐं गोला बारूद हथ कया विया। ISPR जो चवणु आहे त मारिजी वियल दहशतगर्द केतिरनि दहशतगर्द कार्रवाईअनि में मुलविस हुआ। सिक्योरिटी फोर्सेस अज़्म इस्तेहकाम तहत दहशतगर्दी ख़िलाफ़ कार्रवाइयूं जारी रखंदे इलाइक़े में वधीक दहशतगर्दनि जे ख़ात्मे लाइ क्लियरेंस ऑपरेशन जारी। सदर वज़ीर आज़म ऐं वफ़ाक़ी घरू वज़ीर तरफ़ां 22 दहशतगर्दनि खे जहन्नुम भेड़ो करण ते सिक्योरिटी फोर्सेस खे भेटा पेश। हमले में 10 वरे जे ॿार जी शहादत ते ॾुख ऐं अफ़सोस जो इज़हार। सदर आसिफ अली ज़रदारी चयो आहे त दहशतगर्दी जे नासूर ख़िलाफ़ फोर्सेस ऐं कानून लागू कंदड़ इदारनि जी क़ुर्बानी ते फ़ख़ुरु आहे। दहशतगर्द पाकिस्तानी क़यादत तरफ़ां अमन लाइ कोशिशुनि खे नाकाम बणाइण चाहिनि था। इलाइक़े ऐं दुनिया में अमन लाइ पंहिंजो क़ाइदानु किरदार जारी रखंदासीं। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ जो चवणु आहे त मुल्क मां दहशतगर्दी खे पाड़ा पटण ताईं जंग जारी रहंदी। दहशतगर्दनि पारां ॿार जी शहादत इंसानियत ख़िलाफ़ माफ़ न करण जोॻो ॾोह आहे। वफ़ाक़ी घरू वज़ीर मोहसिन नक़वी चयो आहे त 22 दहशतगर्दनि खे अंजाम ताईं पहुचाइण फोर्सिस जी सलाहियतुनि जो सबूत आहे। फोर्सिस ऐं कानून लागू कंदड़ इदारा दहशतगर्दनि जे मुकमल ख़ात्मे लाइ पुरज़्म आहिनि। ईरान सां अहिड़ो मुआहिदो चाहियूं था जेको हमेशह क़ाइमु रहे। ट्रंप जो डील जी सूरत में हॉर्मोज़ जो लंघ खोलण जो ऐलान। अमरीकी सदर डोनाल्ड ट्रंप चयो आहे त डील लाइ ईरान खे मौक़ो ॾिनो पियो वञे। हॉर्मोज़ जो लंघ खोलण लाइ तयारु आहियूं ऐं ईरान सां हाणे बि मुआहिदो करे सघूं था। हॉर्मोज़ लंघ जी नाकाबंदी सबबि ईरान कारोबार न पियो करे। नथा चाहियूं त ईरान में लीडर केरु हुजे। असां ॻाल्हियूं करे रहिया आहियूं पर ईरान अंदरूनी डफेड़ जो शिकार आहे। अमरीकी सदर इसराइल ऐं लबनान विच में जंगबंदी विवाद जो ऐलान। ट्रंप चयो आहे त इसराइल ऐं लबनान विच में जंगबंदी 3 हफ़्तनि जी वधाई वई आहे। इसराइल जे वज़ीर आज़म ऐं लबनान जे सदर जी मेज़बानी जो मुंतज़िर आहियां। ओवल ऑफिस में इसराइल ऐं लबनान जे सफ़ीरनि सां मुलाक़ात कई जेका सुठी रही। लबनान सां गॾु कमु करण लाइ तयारु आहियूं त जीअं हू पाण खे हिज़्बुल्लाह खां महफ़ूज़ रखी सघे। पोप ने पारां अमरीका ईरान ते जंग जे ख़ात्मे लाइ अमन ॻाल्हियूं जारी रखण ते ज़ोर। संदसि चवणु आहे त इन तकरार बेक़सूर माण्हुनि जी हिकु पूरी आबादी खे मुसातिर कयो आहे ऐं पाण सां लबनान जे हिकु मुस्लमान ॿार जी तस्वीर रखां थो जेको गुज़िरियल साल उतां जे दौरे दौरान वेलकम पोप लिव जो प्ले कार्ड खणी बीठल हो। ताज़ी जंग में उहो ॿार मारिजी वियो।
पाकिस्तान गॾियल अरब इमारात खे वधीक $1 अरब वापस करे छॾिया। स्टेट बैंक जो चवणु आहे त गुज़िरियल हफ़्ते गॾियल अरब इमारात खे $2.45 अरब वापस कया हुआ। यूएई खे $3.45 अरब जी समूरी डिपॉज़िट वापस करे छॾी आहे। पहलगाम जाली ऑपरेशन ते फील्ड मार्शल आसिम मुनीर जो भारत के चिट्ठो पैगाम 16 अप्रैल 2025 ते परडे में रहंदड़ पाकिस्तानी के तारीखी खिताब कंदे फील्ड मार्शल आसिम मुनीर मुल्की दिफ़ा अंटर करार ॾिनो ऐं दुश्मन जे नापाक इरादनि खे नाकाम बणाइण जो अज़्म वर्जायो। संदसि चवणु हो त भारतीय फ़ौज समूरनि वसीलनि बावजूद पाकिस्तान खे शिकस्त नथी ॾेई सघे। कश्मीर असांजी साह जी रग आहे ऐं रहंदो। आलमी माहिरनि मूजिब फील्ड मार्शल जो खिताब मुकमल दिफ़ाई डॉक्ट्राइन आहे। पहलगाम जाली ऑपरेशन दौरान एटमी टकराव जी कोशिश, भारतीय मीडिया जो चेहरो दुनिया आॾो वाइको थी वियो। पहलगाम जाली ऑपरेशन वटि भारतीय मीडिया खिल चोगी ऐं हथ ठोकी वावेला कंदी रही। मोदी जे इशारे ते भारतीय मीडिया जाली ऑपरेशन बाद बिना सबूतनि जे पाकिस्तान के जिम्मेवार करार ॾिनो। भारतीय मीडिया मोदी जी हिंदुत्व पॉलिसी इख्तियार कंदे मुसलमाननि खिलाफ नफ़रत खे अती वठाई। आलमी माहिरनि जो चवणु आहे पहलगाम जाली ऑपरेशन दौरान भारतीय मीडिया एटमी ताक़तुनि में टकराव जी कोशिश कंदो रहियो। घोटकी जिले के शहर सोलंगी सेलरा भुट्रा धूंधो महर तुर्त ऐं छजन बिरादरी में हलंदड़ खूनी तकरार जे निबेरे जी फतवा। मजमूई तौर 3 करोड़ 55 लख रुपया दंड मुक़रर। सर्किट हाउस सखर में थियल निबेरे बैदि सरदार अली गोहर खान महर, डॉक्टर इब्राहिम जतोई, गौस बख्श महर, हाजी करीम ॾिनू वडाणी फतवा ॿुधाई। धुरिन जा 84 क़तल ऐं 79 ज़ख़्मी साबित। 3 किस्तुनि में रक़म जी अदायगी कई वेंदी। किस्त जी अदायगी ॿई धुरियूं एसएसपी घोटकी ऑफिस में आमो साम्हूं हिक ॿिए खे अदा कंदियूं। अगराई कंदड़ धुर ते 80 लख रुपया दंड मुक़रर हूंदो। जेका धुर अगराई कंदी उनखे कबीलाई झेड़े में रंग न ॾिनो वेंदो। कंदकोट वेझो पुराणे कारे तकरार तां झेड़े में हिकु ॼणो क़तल। ॻोठ बादल खान सब्ज़ोई में सब्ज़ोई बिरादरी जी ॿिनि धुरियुनि में झेड़ो थी पियो। फायरिंग में अब्दुल गफूर सब्ज़ोई सख़्त ज़ख़्मी थी पियो, अस्पताल में फ़ौत। पुलिस जो चवणु आहे त झेड़ो पुराणे कारे तकरार तां थियो आहे। वधीक जांच कई थी वञे। कुनरी वेझो संगावती तकरार तां पोरियत नौजवान क़तल। पंजपली वटि जवाबदारनि गोलियूं हणी राशिदाबाद वासी पोरियत इक़बाल कपरी खे क़तल करे छॾियो। वारसनि मूजिब जवाबदारनि धमकियूं ॾिनियूं हुयूं। असां 2 हफ़्ता अॻु कुनरी पुलिस खे लिखत में आगाह कयो हो, पर पुलिस को तहरुक न वरितो ऐं नौजवान क़तल थी वियो। पीर वसण भरिसां खरड़ा शहर में 6 ॾींहं अॻु अगवा बैदि क़तल कयल नीगरी अनीसा फुल जे केस में 3 जवाबदार गिरफ़्तार। पुलिस नेमतुल्ला लाचारी, गुल मोहम्मद मल्हा ऐं मोहम्मद पनाह फुल खे गिरफ़्तार करे वरितो। मक़तूला अनीसा फुल जी जनाज़े नमाज़ बैदि मक़ामी क़ब्रिस्तान में तदफ़ीन। इलाइक़े में ॾुख ऐं सोग जी लहर छाइल। नई दंबाले भरिसां मुसाफ़िर कोच कल्टी, 3 ॼणा फ़ौत, 3 खां वधीक ज़ख़्मी। हैदराबाद खां नवकोट वींदड़ मुसाफ़िर कोच कल्टी थी पई। हादसे जे नतीजे में 3 मुसाफ़िर फ़ौत ऐं 3 खां वधीक ज़ख़्मी थी पिया। गंबट भरिसां ॻोठ मिठो चांडियो में 14 ॾींहं अॻु कारे इल्ज़ाम हेठि गोलियूं हणी क़तल कयल नारी ख़ालिदा उर्फ़ रूबीना चांडियो जे माउ पारां सेशन कोर्ट में केस दाख़िल। सरकार पारां दाख़िल कयल क़तल केस में फरियादी बणाइण जी अपील। दरख़्वास्त गुज़ार नबुल ख़ातून जो चवणु आहे त रूबीना चांडियो क़तल केस सरकार जी फरियाद ते दाख़िल कयो वियो हो। केस में खेसि फरियादी कयो वञे। रूबीना चांडियो जे क़तल केस में गिरफ़्तार 2 जवाबदार वली मोहम्मद चांडियो ऐं वॾेरो नबन चांडियो अदालत में पेश। 4 ॾींहनि जे जिस्मानी रिमांड ते पुलिस हवाले।
आई कराची में PSL टीम जो SSU हेडक्वार्टर जो दौरो सिक्योरिटी इंतजामनि जी वाखान पाकिस्तान सुपर लीग में शामिल पिंडीज़ टीम जे रांदीगरनि ऐं आफिसरनि जी वफ़द स्पेशल सिक्योरिटी यूनिट हेडक्वार्टर जो दौरो कयो। वफ़द SSU जे तरीक़ेकार ऐं सहूलियतुनि जो जाइज़ो वरितो। DIG सिक्योरिटी डॉक्टर मकसूद अहमद वफ़द जी आजिया कंदे ब्रीफिंग ॾिनी। संदसि चवणु आहे त SSU खे जदीद सिक्योरिटी चैलेंजिस खे मुंहुं ॾियण लाइ आलमी मयार मूजिबि अपग्रेड कयो पियो वञे।